एमपी रिपोर्ट अनवर कोहिस्तान जी समाजी अॻवान मोहम्मद अनवर कोहिस्तानी के बासर माण्हुनि पारां मिलंदड़ मौतमार धमकियुनि तोड़े बासर माण्हुनि जे चुर्च ते झंपीर पुलिस पारां खेसि बिला जो वास तंग करण वारे अमल ख़िलाफ़ मोहम्मद अनवर कोहिस्तानी जे केतिरनि ई वारसनि भाउ मोहम्मद उमर जाखरू, अली गुलाम जाखरू, मोहरम जाखरू ऐं ॿियनि सख़्त एहतजाज करे दाईंदे इल्ज़ाम ॾे चयो आहे त समाजी अॻवान अनवर कोहिस्तानी मक़ामी कोहिस्तानी वासियुनि ज़मीननि ते थींदड़ ग़ैर क़ानूनी कब्ज़नि तोड़े वालारनि ख़िलाफ़ मुतासिर माण्हुनि सां गॾु उन्हनि खे पंहिंजा हक़ ॾियण लाइ जिदोजहद शुरू कई आहे त बासर माण्हुनि वॾेरो ठारू जाखरू, जुमन जाखरू ऐं ॿियनि पारां संदसि रस्ता रोक करे खेसि बिला जवाज़ तंग करे खेसि नुक़सान जूं धमकियूं ॾियण समेत झंपीर पुलिस मार्फत खेसि सख़्त परेशान कयो पियो वञे, जेको अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि चयो त मज़कूरा बासर माण्हुनि कोहिस्तान जे ज़मीननि ते कब्ज़ा ऐं वालारूं करे वॾी तादाद में ज़मीनूं विकिरो करे छॾियूं आहिनि, जिन ख़िलाफ़ केर बि कार्रवाई करण जे लाइ तयारु न आहे। हिननि घुर कई त मोहम्मद अनवर कोहिस्तानी खे बिला जवाज़ तंग कंदड़ बासर माण्हुनि तोड़े झंपीर पुलिस जी ज़्यादतियुनि मां खेसि निजात ॾियारे खेसि जीअण जो हक़ ॾिनो वञे, ॿी सूरत में इंसाफ़ लाइ अदालत में वेंदासीं।